तो किथे मां यो विसार न छड़िया तो को कहरो नाले बि मुझे को पुत्र निकल वई मुझे करे मां निकल वई। हाँ बाबा अज तो निकरबो खैरा जे पटको किरियो त धोई वरी पाए छड़बो निकरबो बाबा निकरबो पर के हिसाब किताब सा निकरबो बाकी इए कोन निकरबो। एक चट्टी में आयल औरत जे करे तू पुट के पांजे घर का निकरण लाए तो चे। बाबा साईं सा ये तो गलाए शर्म न तो अचे। बाबो आ तुंजो अज का वठी ता सबनी सा मुझो बियो हिसाब थींदो ऐ मां सबनी के दिसी रहंदुम। अरे हल हल दिसी रही था गन गल बाबा जी अज मुझो पटको धूड़ थियो आ न तीए ता सबनी जा पटका धूड़ न क्या त खैरू मुझो नालो ही मटाए जाए। हल हल जरा तुझी बादशाही दिए ने गाल के सुनासू। हाँ मुझे अम्मा मां तुझो बदनसीब थी। छो आयो आई बाबा छो आयो आई तू तो मुके जोरी घरा कढी छड्यो हो पो पो आज मुझे जिके की लगई। मुझे अम्मा मां तुझो गुनाहगार पिया मुखे माफी दे बाबा बाबा मां तुके माफ कयो आए पर अज खां पो विसारे चे त मुमल भी को तुझो बच्चो हुई। ये न चो मुझे अमर ये न चो बच्चा जीअर एक नानी विसरंदा बाबा जी बच्चा इतना प्यारा हुंदा आहिन त वो बच्चन की ये के रिड बकरी अचिया के जे पुटिया त नाए कढी चरबो बाबा ये जोरी नाए कढी चरबो। मुझे अमर एड़ियों गालियों करे मुझे याव के चीर न दे मां डाढो मजबूर हुस मुझी अम्मा मां डाढो मजबूर हुस तो के पार ते चल जुल्म तो नजर आयो पे पर मुझी मजबूरी तो के नजर को आई। बाबा मुझी आने तो ते का भी मयार नाई बस बस हाने त हर के जो मुकदर आ न मुझी अम्मा ईदा मां तो के वठण आयो है हल हल चलो घर बाबा ईदो त चीरन जूंदियो आइन भला मोले जी केड़ी ईद है ये खुशू ये ईदो हवा के मुबारक हुजन मां मां इन हाल में खुश आया। मुझी अम्मा तू
कावड़ में हलण खां इनकार त करे रही आई, पर तोखे ख़बर आहे त तुंहिंजी माउ जी हालत कहिड़ी थी वई आहे। उहा त रोई रोई भितनि सां थी पई ॻाल्हाए, चरी थी पई आहे। तोखे सॾ करे करे ॿाहिरि निकिरी हली थी वञे। बाबा मुझी अम्मा मिठी के चए त मूं मन ॾाढी ख़ुशि आहे, ॾाढी ख़ुशि आहे। इन जे करे नथी अची सघे तोखे मुंहिंजे भाइरनि भेनरुनि खे ॾाढा सलाम चयई। ऐं हा बाबा अम्मा खे इहो बि चइजे त हुनजी मुमल अञा जीअरी आहे, जे मरी वई त पंहिंजी अम्मा मिठीअ जे घर ज़रूर ईंदी। मुंहिंजी अमड़ ज़रूर शाणी थी, मुंहिंजी अमड़ शाणी थी, ॾाढी थी। असांखे हरू भरू एॾी सज़ा न ॾे। मां तुंहिंजो इहो सूर बर्दाश्त न करे सघंदुमि, न करे सघंदुमि। तोखे मूमल सां मिलण जी इजाज़त कंहिं ॾिनी तोखे मूमल मूं ॾिनी आहे करी बख़्श खे इजाज़त। हथ कढ करी बख़्श मां। तो ॾिनी आहे, पर तूं थींदो केरु आहे? मां, अरे मां तुंहिंजो पीउ आहियां, पीउ। अरे तोखे पीउ तस्लीम ई नथो कयां, ठीकु आहे? जे तूं मूंखे पंहिंजो पीउ तस्लीम नथो करे त पोइ ही घर त मुंहिंजो आहे न। अरे ही जेका जायदाद मिल्कियूं ज़मीनूं आहिनि उहे त मुंहिंजियूं आहिनि न। अरे जॾहिं मां तुंहिंजो पीउ ई न आहियां त तूं बि हाणे मुंहिंजो पुटु ई न आहीं। उन करे हा तोखे समूरी जायदाद मिल्कियत मां बेदखल थो कयां। निकिरी वञ मुंहिंजे घर मां, गेट आउट। वाह, अॼु तोखे बाबा न पर चवंदुसि त वाह मास्तर वाह। तो परायनि जे करे अॼु पुट खे बेदखल करे छॾियो। इन सीमत जे भितुनि मां, पंहिंजे दिलि मां, हर रिश्ते मां बेदखल करे छॾियो। बाबा उहो ॾींहुं बि यादि ज़रूर कजांइ जंहिं ॾींहुं मुंहिंजी छठी करे मुंहिंजो नालो ख़ैरू रखियो हुई। पर तोखे इहा का ख़बर न हुई त ख़ैरूअ जे ख़ैर में बि वॾो फंद हूंदो आहे। हिन ख़ैरूअ जी ख़ैर में जेका हाणे तुंहिंजे लाइ दुश्मनी पैदा थींदी न बाबा, उहा हिन तुंहिंजे जायदाद खे, तुंहिंजे इज़त खे, तुंहिंजे पटके खे, तुंहिंजे मान मर्यादा खे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदी। अरे हलो हलो तर मुझे न तो लॻिया। हा तरू हा, जेतिरा दफ़ा चवंदे ओतिरा दफ़ा हा। हा मास्तर, मां वञा थो, हाणे ई वञा थो। वञ, पर पंहिंजी अखियुनि सां ॾिसजांइ पंहिंजी बर्बादीअ जो तमाशो। हलो मूमल, न रखी मूमल, छो त मूमल मुंहिंजे पुट जी चकी में आयल आहे, न की तुंहिंजे पुट जी चकी में। जेको पुट मूं उहो मुंहिंजो पुटु हो।
उनजे खून जो हिसाब वठण या माफ़ करण जो हक़ मूंखे आहे, तोखे न। तो जेको ज़ोरिया हुननि ग़रीबनि मथां ज़ुल्म कयो, हिन करीम बख़्श मथां तो कार जा पहाड़ कराए हिननि जे मथां तोहमत कयूं। मां अॼु उन पुट जे कूड़े केस मां, कूड़ी तोहमत मां हिनखे आज़ादु थो कयां। अॼु खां पोइ तूं जो करीब सां असां सां कंहिंसां वास्तो कोन्हे को। मां चवां तूं निकिरी वञ हिन घर मां, मूं मूं सां बि तुंहिंजो को वास्तो कोन्हे। तर ऐं इज़त सां हिनखे तलाक ॾे, छो त तो ज़ोरिया हिन सां निकाह कयो, हिन सां हिनखे पंहिंजी ज़ाल बणायो। जेकॾहिं तूं हिनखे तलाक न ॾींदे त मां तुंहिंजी इहा हक़ीक़त जेकॾहिं कानून अॻियां पेश कई न त पोइ तूं हिते न जेल में हूंदे, जेल में। बाबा त पोइ रख हिन रन खे बि पाण वटि। मां हिनखे तलाक थो ॾियां, तलाक थो ॾियां, तलाक थो ॾियां। पर हाणे तूं पंहिंजे ऐं हिन जे खानदान खे बचाए ॾेखारजांइ बाबा। हर कोई ईअं ई चरियो थींदो आहे। पंहिंजे हिन जायदाद ऐं पटके खे मज़बूती सां पकड़जांइ। हल हल हल। अस्सलाम वालेकुम मास्टर। वालेकुम सलाम बोतारा, खुश आहियो? भोतार हुकुम कयो आहे त असां अवां वटि हाज़ुर थियूं आहे, तव्हां छो तकलीफ़ कई? बस ज़मीर कमु कुझु अहिड़ो हो जंहिंजे लाइ मूंखे तव्हांजे तॾहिं ते हाज़ुर थियणो पियो। मास्तर जी बाबा, इन खां अॻु जो मां तव्हां सां का ॿी ॻाल्हि ॿोल कयां या ॿिया के हवाला कयां, मां पहिरियां तोखां ऐं करीम बख़्श ऐं छोकिरी मूमल खां हथ ॿधी माफ़ी थो घुरां। अरे बाबा तूं असांजी बिरादरी जो चङो आहे, असां पहिरीं चङो मूंसां आबाद ज़मीर ॿुधे जी बाबा। बोतारो ॻाल्हियो। माफ़ करण या न करण चाचा करीम बख़्श खे हक़ आहे, छो त असां चाचा करीम बख़्श ऐं भेण मूमल जा गुनाहगार आहियूं। चाचा करीम बख़्श हे मुंहिंजे हथड़नि खे ॾिस, मां फ़ैसिलो ग़लति कयो, मां तव्हां सभिनी जो गुनाहगार आहियां, मां तव्हां खां माफ़ी थो वठां। भोतार मुंहिंजे कयल ग़लती जी माफ़ी ॾे। भोतार साईं, इहे चई असांखे शर्मिंदो न कर। भोतार साईं, किथे तव्हां ऐं किथे मां मिसकीन। भोतार साईं, पर मां सभिनी खे बख़्श कयो बाबा, मां सभिनी खे बख़्श कयो। हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि तव्हांखे, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि। ख़ुदा ना जॾहिं इंसाफ़ जी कुर्सीअ ते वेहो न त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे फ़ैसिलो कयो त किथे को करीम बख़्श पंहिंजी धीउ सां वॾे अज़ाब में न पइजी वञे। वॾे अज़ाब में न पइजी वञे। बस करीम बख़्श, मां अॻ में ई शर्मसार आहियां, वधीक मूंखे शर्मसार न कर, मूंखे कयल ग़लती जी माफ़ी ॾे अदा। अरे मवाली, अरे के कहिड़े खड़े आयो मुंहिंजे घर में? अरे के खड़े आइडिया 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 अब आया से तो पयो हो रोड ते। हाँ। माण्हुनि चयो ट्रक के लताड़े वई अथसि, खणी आया हूं। अरे आहे केरु? ओ माइट मिठड़ा, अल्लाह जो कसम आया से रस्ते ते कुत्ते वांगुरु मुंहुं पियो हुई। सभिनि चयो अबाए खैरू आ खैरू। आयो छा खैरू आहे?
बाबा खैरू जा केर बि आहे तूं सुञाणेसि जे तव्हांजो आहे त ठीकु आहे न त खणी वञी उछलियूंसि था रेस्की नाल में असांखे किथे आहे टाइम जो वतो कबरूं खोटींदा छा थियो अरे हे ॾिस सही हे कंहिंखे खणी आया चओ था खैरू आहे ॾिस केरो ॾिस था पक कर मां पक कर अदा अदा बाबा घर अदा अदा बाबा घर मां छा कढियव त तव्हां नाराज़ थी इहा दुनिया ई छॾे वियो बाबा अरे अॻे सूर थोरा ॾिना आई जो ई वेतन मथां पी पद खे सूर ॾेई वे मास्तर ख़ुदा जी तकदीर खे को भला टारे थो सघे मौत त बाबा सभु कंहिंजे मथे ते आहे बाक़ी इहो बहानो हूंदो आहे फलाणे खे फलाणी बीमारी मारियो फलाणे खे गाॾी टकर आयो सचो आहे बसि बाबा अल्लाह करी बख़्श अल्लाह अल्लाह मुंहिंजे पुट खैरू तोसां तुंहिंजी धीउ सां वॾो ज़ुल्म कयो था पर हू बि सिर वठी वियो हाणे तूं बल पंहिंजी धीउ खे वठी वञे था बल वठी वञे था मास्टर पंहिंजी जाइ ते सही आहे मोमल त जेकी कुझु थियो नाइंसाफ़ी थी हुन सां ज़रूरु थियो हाणे उहो आज़ादु आहे जिथे तोखे सम्झ में अचे उते वञी मुंहिंजी शादी करां तारा साईं जाते मुंहिंजी दिलि न पर हाणे जाते मुंहिंजी निहाणीअ जी दिलि चवंदी मां हुनजी शादी उते कराईंदुसि मुमल ॾिस पुटु रब पाक असांखे थोरी ग़लती जी केॾी सज़ा ॾेई छॾी पुटु ॾिस केॾी सज़ा ॾेई छॾी केॾी सज़ा ॾेई जी मोमल बाबा बाबा वठण जे क़ाबिल त न आहियां पर पोइ बि मां तो मां इहा उमेद ज़रूरु रखंदुसि त तूं मूंखे माफ़ु कंदो हाणे जिथे तुंहिंजी दिलि कढे उते पंहिंजे चाचा खे न ॿुधाईंदे तूं तुंहिंजी दिलि किथे थी करे शादी करण जो चाचा साईं भली भली ये शादी मुझे लाए जोरी जबरदस्ती जी हुई पर खेरू हुयो तो मुझे मुड़स न इनसे करे मां मां केरे वो का सिवाय बियो केसां भी शादी न कंदस जीअं भी हुयो जहिड़ो भी हुयो त आखिर मुझो मुड़स पुट मोमल तुंहिंजी पहाड़ जहिड़ी ज़िंदगी पई आहे हरू भरू छो थी अज़ाब जी चकी में पहुचे अलाह साईं तो आज़ाब माफ़ कयो आहे अलाह साईं तो महिरबानी कई आहे हाणे तूं पंहिंजी ज़िंदगी आज़ादु गुज़ार तूं शादी कर पुट मोमल रब पाक तोखे दुखनि मां आज़ादु कयो पुटु हाणे मुंहिंजा भाग मूंसां पर मुंहिंजी दुआ थी थियो शल जिथे पुॼे शल ख़ुशि हुजे शल ख़ुशि हुजे पुटु बाबा बाबा मुमल ने मयार न ॾियो जहिड़ो नालो मुमल अथसि तहिड़ी मुमल आहे अलाह साईं कंहिंखे कोन छॾींदो आहे पंहिंजे हक़ सां वठंदो आहे बाबा मुमल तुझो हक़ आहे
हाणे तूं मूं महिल हद गुज़ारण खां बाद तोसां शादी कंदी तोखे मुबारक आहे चङो सदोरी ओ सदोरी अरे तू तो खुश थी अरे तू तो सदाई बचपन खां वठी वेंदे जवान थियण ताईं कॾहिं बि पंहिंजे पुट खे तो नेक नसीहत न ॾिनी अरे तो तो सदाई पंहिंजे पुट खे ॼण जे लाइ बिरगलायो अरे तू उनजे हथां ज़ुल्म कराया बल्कि पाप कराया तो पाप कराए ॾिसो न ज़ुल्मनि पापनि जी सज़ा रब पाक असांखे केतिरी ॾेई छॾी पर तोखे छा थींदो अरे जेकॾहिं तो में थोरी बि जेकॾहिं सम्झ बाक़ी हुजे हा न त मुमले अज़ाब जी ज़िंदगी गुज़ारे हा ऐं नई शायदि खैरू जो मौत ईअं थिए हा ऐं नई माई पछाड़ी में सूर सां मुंहिंजे लाइ त सदाई सूरनि जा सिज निकिता पर मूं पोइ बि सूरनि थी सर कुशादी कई ऐं सूरनि जी सिजनि जी पोइ मां मुर्गी आजा कई अरे दर्दनि जी मुंहिंजी ज़िंदगी मथां वॾो एहसान रहियो अरे मुफ्तो भी करे लिखियो तो दर्द के सुबतो भी करे लिखियो पर दर्द हर हाल में दर्द ही रहो सदोरी बस अल्लाह जो अमर मन उठी